Let's practice English sentences together. मुंहिंजी तव्हां सां का बि दुश्मनी न आहे. I don't have any enmity with you. ही ख़र्च मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे. This expense is out of my league. घणो सोचणु वक़्त जो ज़ाया आहे. Overthinking is a waste of time. मूंखां अॻु हिते केरु हो? Who was here before me? बस रोकियो. Stop the bus. मूंखे लहणो आहे. I have to get off. तव्हां छा खाइणु पसंदि कंदा? What would you like to have? ही कंहिंजो ॿारु आहे. Whose child is this? हूअ चांहि पीअण खां पाण खे रोके नथी सघे. She can't help drinking tea. हिन जुमिले में can't help इहो हिकु इडियम आहे, मुहावरो आहे, जंहिंजी माना आहे, सिंधी में माना मां लिखी आहे, पंहिंजे पाण खे के कमु करणु या कंहिं अहसास खां रोके न सघणु. I repeat, पंहिंजे पाण खे कंहिं कमु करणु या कंहिं अहसास खां रोके न सघणु. यानी ही इडियम असां जुमिले में तॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं असां इहो ॿुधाइणु चाहियूं त असां पंहिंजे पाण खे कंहिं कम खे करण खां रोके नथा सघूं या कंहिं अहसास खां पंहिंजे पाण खे रोके नथा सघूं. ठीकु आहे. अहसास यानी खिलणु, रोइणु, ईअं. तॾहिं उन वक़्तु यानी ही इडियम असां जुमिले में इस्तेमालु कंदासीं. हूअ पाण खे खिलण खां रोके नथी सघे. She can't help laughing. मां चॉकलेट खाइण खां पाण खे रोके नथो सघां. ऐं फीमेल हीअं चवंदी, मां चॉकलेट खाइण खां पाण खे रोके नथी सघां. I can't help eating chocolate. हू पंहिंजो फ़ोन चेक करण खां पाण खे रोके नथो सघे. He can't help checking his phone. मूंखे कंहिंखां मशवरो वठणु घुरिजे. या तव्हां हिन सिंधी जुमिले खे हीअं बि चई सघो था, मां मशवरो कंहिंखां वठां. From whom should I take advice? मूंखे मुंहिंजो हिसो खपे. I want my share. हूअ सुबुह खां कपिड़ा धोई रही हुई. She had been washing clothes since morning. छा तव्हां खे मसालेदार खाधो पसंदि आहे? Do you like spicy food? मूंखे लिपस्टिक लॻाइणु पसंदि नाहे. I don't like to wear lipstick. इहो बार बार थींदो रहे थो. This keeps happening.